नाज़रीन, ख़बर सां शेयर कंदासीं घोटकी मां ब्यूरो चीफ नदीम भट्टी जी रिपोर्ट। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल टंडरो मसूखान पठान घोटकीअ में जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्रोग्राम थी गुज़रियो। प्रोग्राम में स्टेज सेक्रेटरी जी ज़िम्मेवारी शाहनवाज़ लखण संभाली। प्रोग्राम जी शुरुआत तलावत कलाम पाक सां तैयबा सुमरो कई। तलावत खां पोइ नातूं बि पढ़ियूं वयूं, जंहिंमें ज़ोया कोलाची, ख़दीजा समो, ज़ैनब समो, सिमरन, आज़ान, बल्कीस ऐं हस्मा हिस्सो वरितो। उन खां पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी सीरत ते ॿारनि रिमशा खान पठान, एहसान मेमण, माहीन, फातिमा तकरीरूं कयूं। ॿारनि सां गॾोगॾु उस्तादनि बि नात शरीफ़ में हिसो वरितो, जंहिंमें हेड मास्टर अब्दुल जब्बार मलण, ग़ुलाम अकबर मार, नियाज़ अहमद समो, असदुल्ला कोलाची, जाफ़र खान पठान, लाला फिदा हुसैन पठान, कुर्बान अली पांवर, मोहम्मद रमज़ान आवाण, तनवीर अहमद वसीर ऐं अशोक लाल बि मौजूद हुआ। आख़िर में हेड मास्टर अब्दुल जब्बार मलण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी सीरत जी मौज़ूअ ते तकरीर कई ऐं शागिर्दनि में इनाम विराए शागिर्दनि जी हौसला अफ़ज़ाई कई।